नाज़रीन, रते देरे जे यूनियन काउंसिल जुमो अगम जे अस्पताल में डॉक्टर मुक़रर न हुजण सबब 50 खां मथे ॻोठनि जा रहवासी मुफ़्त इलाज कराइण जी सहूलियत खां महरूम बणियल आहिनि। ॻोठाणनि सिहत खाते खां मुतालबो कयो आहे त अस्पताल में डॉक्टर मुक़रर करे खैन वधीक तकलीफ़ुनि खां बचायो वञे। वधीक तफ़सील लाइ पेश आहे अब्दुल रज़ाक चलपाणी जी हीअ रिपोर्ट। रतोदरी जी यूनियन काउंसिल जुमो गम में कायम PPH जे बेसिक हेल्थ यूनिट में डॉक्टर न हुजण सबब 50 खां मथे ॻोठनि जा रहवासी मुफ़्त इलाज कराइण जी सहूलियत खां महरूम आहिनि। जंहिं हवाले सां ॻोठ जुमो गम जे रहवासियुनि धरती TV न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। सभ खां पहिरियों त धरती TV जी सथ जी महिरबानी जेके असां वटि कई आया। सर, हाणे मसइलो ईअं आहे त हिते असां वटि जेको BHU आहे उन सां तक़रीबन 35 खां 40 ॻोठ जेका कनेक्ट कनि था पिया। उन्हनि जा मसइला स्पेशली जीअं मलेरिया जो विच मसइलो थियो त उन में उन्हनि खे जेका मेडिसिन कोन मिले पई। सो उन हवाले सां असां हेल्थ डिपार्टमेंट खे गुज़ारिश कयूं था त डॉक्टर असांखे ॾियनि त जीअं असांजा मसइला जेके आहिनि हल थिए। हॉस्पिटल में डॉक्टर कान्हे को, उनजे करे असांखे ॾाढी ॻोठ में तकलीफ़ आहे। कंप्यूटर वेठा, ज़ाहिर ॻाल्हि, हाणे असां वञूं था कंप्यूटर वेठा असांखे दवा त कोन था ॾियनि असांखे। उहो चवंदा असांखे डॉक्टर हुजे त तव्हांखे लिखी जेके दवा ॾींदा असां उहा ॾींदा, असां डॉक्टर खां बिना दवा कीअं ॾियूं। इन जे लाइ असांखे सिहत खाते खे गुज़ारिश था कयूं त हितां BHU जुमेगम में जेको आहे सो हिते जेको डॉक्टर हिते रखियो वञे त जीअं असांजे ॻोठाणनि खे इलाइक़े जे माण्हुनि खे जेको आहे न सहूलियत पैदा थिए। कैमरामैन सिद्दीक भुट्टो सां गॾु अब्दुल रज़ाक जलपाणी, धरती TV न्यूज़।